अस्सलाम वालेकुम दोस्तों जीअं त अॼु ईद जी नमाज़ पढ़ण था वञूं ऐं ईद उल अज़हा जी नमाज़ सभिनी खे ईद जूं मुबारकूं हुजनि। ऐं साईं ईद जे ॾींहुं सॼो ॻोठु ख़ाली आहे, सभु माण्हू ईद जी नमाज़ ते विया आहिनि। हाँ तजिया दोस्तों असां ईद नमाज़ पढ़ीसीं साम्हूं दरगाह ते। हाणे असां वापसि वञी रहिया आहियूं ॻोठ खां परते ईद जी नमाज़ पढ़ंदा आहियूं। दरगाह आहे शहीदनि बादशाहनि जी हुते, ऐं जमायत हाणे होरियां वापसी आहे। जमायत तमामु घणी थींदी आहे, तक़रीबन अंदाज़े खां घणी। ही कुझु असांजे अॻियां आहिनि माण्हू, ही असांजो ॻोठु आहे, ही जमायत वञी रही आहे। जॾहिं कॾहिं ॾिसो माण्हू वञनि था। ऐं ही असद आहे जमादार हमराहन जो, ऐं ही दरगाह आहे जिते असांजो ईदगाह आहे। हिते हिन दरगाह ते ही ईदगाह आहे, हिते नमाज़ थींदी आहे। सही आहे। इहे ॻोठ जा माण्हू